नाज़रीन बुलेटिन में अवांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त नेब मटियारी ज़िले जे तरक़ियाती कमनि में करप्शन जी जांच शुरू करे छॾी आहे। नेब इख़्तियारनि डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो खे ख़त लिखी 10 सालनि जे तरक़ियाती कमनि जो रिकॉर्ड तलब कयो आहे। नेब तरफ़ां डीसी मटियारी खां प्रोडक्शन आरओ प्लांट वाटर सप्लाई स्कीमनि तोड़े भिटछा ब्यूटिफिकेशन प्लान जो भी रिकॉर्ड तलब कयो आहे। नेब इख़्तियारनि डीसी मटियारी गुलाम हैदर चांडियो खे एमपीएस फंड सां ठहंदड़ पब्लिक हेल्थ वर्क्स एंड सर्विसेज जे स्कीमनि जो 2010 खां 2020 ताईं जो समूरो रिकॉर्ड 28 सेप्टेम्बर ताईं ॾियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ज़रियनि जो वधीक चवणु आहे त करप्शन में डीसी गुलाम हैदर चांडियो, ठेकेदार इरशाद दाहिरी, गुल पंवर, मुस्रत जाफरी ऐं ॿिया ठेकेदार मुलवस आहिनि। नाज़रीन अवांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त नेब मटियारी ज़िले जे तरक़ियाती कमनि में करप्शन जी जांच शुरू करे छॾी आहे। नेब इख़्तियारनि डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो खे ख़त लिखी 10 सालनि जे तरक़ियाती कमनि जो रिकॉर्ड तलब कयो आहे। नेब तरफ़ां डीसी मटियारी खां प्रोडक्शन आरओ प्लांट वाटर सप्लाई स्कीमनि तोड़े भिटछा ब्यूटिफिकेशन प्लान जो भी रिकॉर्ड तलब कयो वियो आहे। नेब इख़्तियारनि डीसी मटियारी गुलाम हैदर चांडियो खे एमपीएस फंड सां ठहंदड़ पब्लिक हेल्थ वर्क्स एंड सर्विसेज जे स्कीमनि जो 2010 खां 2020 ताईं जो समूरो रिकॉर्ड 28 सेप्टेम्बर ताईं ॾियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त करप्शन में डीसी गुलाम हैदर चांडियो, ठेकेदार इरशाद दाहिरी, गुल पंवर, मुस्रत जाफरी ऐं ॿिया ठेकेदार मुलवस आहिनि।